ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم فإذا قرأت القرآن فاستعذ بالله من الشيطان الرجيم إنه ليس له سلطان على الذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. हर किस्म जी हमदे सना वॾाई ने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक ज़मीन ऐं आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, जे जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है जिन्ने जी हकीकत। अॼु इन खुतबे जे अंदर जिन्ने अने शैतान जे शर खां पां कीअं बचूं अने जे कॾहिं कंहिं इंसान के जिन या शैतान हैरान करे तो परेशान करे तो उन जो इलाज करो है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी सूरह नहल जी आयत नंबर 99 ने 100 में फरमाए फ़इज़ा क़रअतल क़ुरआन फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ऐं जरा कुरान पढ़ो तेरा शैतान रजीम खां अल्लाह जी पनाह घुरो। कुरान पढ़े खां पहिरीं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ी लायो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीना आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून। शैतान जो बर
उन माण्हूअ मथे नथो हले जेको माण्हू अल्लाह मथे ईमान रखे था अने अल्लाह मथे तवक्कुल ने भरोसो कयूं था। जेकॾहिं पाण ॼाण हलो त शैतान जेको रहियो ये इंसान जो हमेशा वटा दुश्मन आहे ने हमेशा रहंदो। हाणे दुश्मन जेको रहियो उन खां बचे लाइ करे उहो पंहिंजो नुक़सान न करे, उहो पाण खे न सताए, तंहिं लाइ करे पाण वटि हथियार खपे। हथियार जेकॾहिं हूंदो पाण वटि त दुश्मन कॾहिं पण पाण मथे हमलो की न कंदो। अने जेको इंसान हथें ठलो आहे, जंहिं वटि हथियार न आई, उन मथे दुश्मन हमलो करे थो। त उहो क्या हथियार आहिनि जंहिंजे ज़रिए पाण शैतान अने जिन्ने जो मुक़ाबिलो करे सघूं, शैतान जे शर खां पाण बची सघूं, अने जिन जेको पाण खे तकलीफ़ ॾिए थो सताए थो उन खां पाण बची सघूं। उहो क्या अमल आई, क्या कम आई जेको पाण कयूं त शैतान पाण खे सताए न सघे। पहलो कम त इन खां पहिरीं खुतबे जे अंदरि पण बयानु थियो हो जे पाण पाकाईअ जो अने सफ़ाईअ जो ख़्यालु रखूं। शैतान खे अने जिने खे गंदगी नापाकी इहा पसंदि आहे। जेकॾहिं को इंसान नापाक आहे, जेकॾहिं को इंसान गंदो आहे, तहारत न आई, सफ़ाई न आई, पाकाई न आई, त अहिड़े माण्हूअ मथे शैतान जा अने जिने जा हमला थियनि था। ऐं जेको इंसान पाक रहे थो, सफ़ाईअ वारो वेहे थो, तहारत वारो वेहे थो, इन इंसान मथे जिन जो अने शैतान जो बर नथो हले। ईअं ज पाण पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे अंगे खे पाक रखो अने पंहिंजे घर खे पण पाक रखो। जे पंहिंजे घर में शैतान अने जिन दाख़िल न थी सघे, तंहिं लाइ करे ज़रूरी आहे जे पंहिंजो घर जेको आहे, पंहिंजो मकान जेको आहे, पंहिंजो रूम जेको आहे, उहो हर क़िस्म जी गंदगीअ खां, नापाकीअ खां पाक हुअणो खपे। ॿियो जेको अमल आहे, ॿियो जेको हथियार आहे पाण वटि, उहो आहे जे पंहिंजो अल्लाह ताला से ताल्लुक़ मज़बूत हुअणो खपे। पंहिंजो अल्लाह ताला से ताल्लुक़ मज़बूत हुअणो खपे। पाण जेतिरा अल्लाह खे ओॾा हूंदासीं एतिरो ज शैतान पाणो लमो भॼंदो, अने जेतिरा पाण अल्लाह खां लमा थींदासीं एतिरो ज शैतान पाण खे ओॾो अची वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए कि जेको माना अल्लाह मथे ईमान रखें था अने अल्लाह मथे भरोसो कयूं था, अहिड़े माण्हूअ जो शैतान ने जिन की नुक़सान नथो करे सघे। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे हुकुम करो ॾिने फस्तइज़ बिल्लाह, ऐं अल्लाह जी पनाह घुरो शैतान खां। अल्लाह जी पनाह पाण खे तैर मिलंदी जहिड़ पंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन से ताल्लुक़ मज़बूत हूंदो, पाण अल्लाह वारा हूंदासीं। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका ई आहिनि अने 8-9 वर जा नंढड़ा बच्चा आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा सवारीअ मथे पुठियां वेठा हुआ। तर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, या गुलाम उअल्लिमुका कलिमातिन, ए बच्चा आऊं तोखे अमोक ॻाल्हि सिखायां थो, तूं सिखी लाए। आऊं तोखे अमोक वस्तु सिखायां थो, तूं मूं वटां सिखी लाए। उन ॻाल्हि में जा पहली ॻाल्हि जेको सिखायो हो उहो इहा वई, इहफ़िज़िल्लाह यहफ़ज़का, तूं अल्लाह जी हिफ़ाज़त कर, अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। यानी तूं अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त कर, अल्लाह जा हुक्म जेको रहिया उन खे पूरा कर, तूं अल्लाह खे राज़ी कर, अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। इहफ़िज़िल्लाह तजिदहु तुजाहक, तूं अल्लाह रब्बुल आलमीन जी हिफ़ाज़त कर, अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त कर, तूं ॾिसंदे जे अल्लाह रब्बुल आलमीन तोखे साम्हूं अची करे तुंहिंजी मदद कंदो। कंहिं मुसीबत में तूं अची वञे, कंहिं परेशानीअ में तकलीफ़ में तूं अची वञे, तोखे अहिड़ो लॻंदो जे हाणे हिते मूंखे बचाईंदड़ केरु न आहे, हिन मुसीबत मां आउं निकिरी की न सघंदुसि, तैर अल्लाह रब्बुल आलमीन तौला करे उहानो रस्तो खोलींदो जे तो गुमान पण की न कयो हूंदे। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बु, जेको इंसान अल्लाह मथे तवक्कुल ने भरोसो करे थो,
अल्लाह रब्बुल आलमीन उन जी मदद करे ला करे काफ़ी आहे। अल्लाह अहिड़े माण्हूअ खे हिकिड़ो नथो छॾे जेको माण्हू अल्लाह मथे भरोसो कंदो हुए, अल्लाह जे दीन खे बचाईंदो हुए, अल्लाह जे हुक्म मथे अमल कंदो हुए। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे हर क़िस्म जे शैतान खां, हर क़िस्म जे जिन्न खां, हर क़िस्म जी तकलीफ़ खां, मुसीबत खां अल्लाह रब्बुल आलमीन बचाए लाए थो। त पंहिंजो अल्लाह से केतिरो ताल्लुक़ आहे, पाण अल्लाह खे केतिरा ओॾा आहियूं, ई पाण पिंड खे निहारणो आहे। ने ॿियो जेको अमल आहे जंहिंसां इंसान जिन्ने अने शैतान खां बची सघे थो, उहो आहे नमाज़। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्लल फज्र फहुव फी दिम्मतिल्लाह। जेको इंसान फजर जी नमाज़ पढ़ी लाए, पिरो जी नमाज़, सुबह जी नमाज़ पढ़ी लाए, उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़िम्मेदारीअ में आहे। जेको इंसान फजर जी, पिरो जी, सुबह जी नमाज़ पढ़ी लाए, अल्लाह रब्बुल आलमीन जी गारंटी आहे जे उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जे शैतान जे शर खां बचाईंदो। ये नमाज़ पाण वटि आहे। जेकॾहिं पाण खे हथ मथे खणणो हुजे, पाण मां केतिरा आहियूं जेको फजर जी, पिरो जी, सुबह जी नमाज़ पढ़ी ने पोइ आया आहियूं, नीवू या 95% माण्हू ना ई पढ़िया। शैतान जा हमला थिए था, असांखे जिन परेशान करे थो, असांखे शैतान परेशान करे थो। अल्लाह जेको गारंटियूं पाण खे ॾिने उहो त पाण वटि आहिनि। अल्लाह जेको हथियार पाण खे न ॾिने उहो हथियार पाण रखो नथा, पोइ जिन ने शैतान हमला न कई त कोरो कई। ॿियो पाण वटां कीअं न थिए, सिर्फ़ु पाण एतिरो करे लाहियूं, फजर जी नमाज़ पाण पढ़ी लाहियूं, पिरो जी नमाज़ पाण पढ़ी लाहियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़ो इंसान अल्लाह जी ज़िम्मेदारीअ में अची वञे थो, ई इंसान अल्लाह जे हवाले थी वञे थो। हाणे इन इंसान खे अल्लाह ताला हर क़िस्म जे शर खां, हर क़िस्म जे शैतान खां, हर क़िस्म जे जिन खां अल्लाह रब्बुल आलमीन बचाईंदो। पर शर्त इहा आहे जे इंसान फजर जी नमाज़ पढ़े। पर पाण गाफ़िल आहियूं, हेॾी वॾी राति 12 कलाक पंहिंजी निंड पूरी नथी थिए जे पाण अची करे अल्लाह जे घर खे आबाद कयूं। हेॾियूं जमातूं, उन जमात में 4 ने 6 माण्हू पण फजर जी नमाज़ में न वें, ॻोठ जा ॻोठ निंद्रे में सुता पिया वें, पोइ जिन कीन अचींदा, शैतान कीन अचींदा, त अल्लाह जा मलाइक अचींदा, कोरो अचींदा। इहे मड़ा आफ़तूं ईअं वसनियूं। अने तंहिंखां सवाइ जेको हिकिड़ो हथियार अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ॾिने, उहो आहे उहो वज़ीफ़ा, उहो कलमा, उहो दुआऊं जेको अल्लाह रब्बुल आलमीन ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे सेखारियो आहे। शैतान खे ऐं जिन खे रोकेला करे जे पंहिंजे घर में दाख़िल न थिए, पंहिंजे जिस्म में दाख़िल न थिए, पाण खे हैरान ने परेशान न करे। तैला करे सूर बकर जी आयत नंबर 255 जेको आहे, जंहिंखे पाण आयतुल कुर्सी चवंदा, इहा हिकिड़ी आयत जेकॾहिं पाण पढ़ी लाहियूं, दुनिया जा मड़े शैतान, दुनिया जा मड़े जिन बेरा थी वञे, अने पंहिंजो नुक़सान करणु चाहिए, हिकिड़े वार जो पण नुक़सान नथा करे सघे। हिकिड़ी ज आयत, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन दल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। ये हिकिड़ी आयत जेकॾहिं हिकिड़ो इंसान सुबुह सांझी पढ़ी लाए, दुनिया जो को शैतान, दुनिया जो को जिन उन इंसान के वार जे बराबर पण तकलीफ़ नथो ॾेई सघे। इहा दिलचस्प किस्सो आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कयईं था, बैतुल माल में जेको माल अचींदो हो, ज़कात जो, सदके ने खैरात जो जेको माण्हू ॾींदा हुआ, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मड़े जमा करे बेरो करे रखंदा हुआ जे ग़रीब ऐं मिसकीन खे ॾींहुं। राति जो मुंहिंजी ड्यूटी लॻाए छॾियो जे हिन माल जी, हिन वस्तु जी जेको बैतुल माल में पई आहे, इन जी राति जो तूं हिफ़ाज़त कज। अबू हुरैरा बयान कयईं था, आउं राति जो उन बैतुल माल मथे होसि, हिफ़ाज़त कई ते चौकी कई पे,
हिकिड़ो इंसान अचे थो पोड़ो न पीरसन थी करे अने उन में जा चोरी करे थो, उन माल में जा उन बैतुल माल में जा चोरी करे जॾहिं भॼे थो त मूं हुनखे जॾे लाथो। तर उन चए जे आऊं ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मुंहिंजा ॿार बच्चा आहिनि अने मूंखे हिंटाणे सख़्तु ज़रूरत आहे, तूं मूंखे छॾार, आऊं चोरी मजबूरीअ में कयां थो, जे मुंहिंजे बच्चे खे हिंटाणे खाधे जी ज़रूरत आहे, तूं अॼु मूंखे छॾार, ऐं सवारे तो वटि कॾहिं कीन थींदुसि, हाणे ॿेफर कीन थींदुसि। अबू हुरैरा छॾ ॾिनो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि सुणायो तर चयो अबू हुरैरा उहो कूड़ करे वियो आहे, अॼु वरी तो वटि अचींदो। ॿई राति ठही तर वरी आयो, वरी चोरी करे ने भॻो ते अबू हुरैरा पकड़े लाथई, वरी भलायूं कयईं, वरी लूलाट कयईं, अबू हुरैरा छॾ ॾिनई, न वाइदो करे वियो जे हाणे कीन अचींदुसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अञा अचींदो, वरी तोसां कूड़ करे वियो आहे। टियों ॾींहुं जर थियो, राति जो वरी अचे थो चोरी करणु, अबू हुरैरा पकड़े लाथई अने उहो लूलाट करे थो, भलायूं करे थो जे मूंखे छॾे ॾे, हाणे वाइदो कयां थो कॾहिं कीन थींदुसि। अबू हुरैरा चए न, तूं मां त मूं से 2 फेरा दगा करे वियो हुईं, 3 फेरा हाणे तोखे आउं कॾहिं न छॾियां, हाणे सुबुह जो आउं तोखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कोठे हलंदुसि, तोखे छॾियां ॿॾियां न। जर उन ॾिठे जे मूं मां हथ कीन कढंदो, तर चए ए अबू हुरैरा, आउं तोखे हिकिड़ी आयत सेखारियां थो, उहा आयत तूं जेकॾहिं पढ़ी लाहीं त को पण जिन ऐं शैतान तुंहिंजो की नुक़सान कीन करे सघे। अने अल्लाह जी तरफ़ खां हिकिड़ो मलाइक सॼी राति तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। तूं इहा आयत पढ़ी ने विछाण मथे सुम्ही रहो, जेसि ताईं सुबुह न थिए तेसि ताईं हिकिड़ो मलाइक तो मथे ड्यूटी कयो उभो हूंदो, हिकिड़ो मलाइक तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ करे उभो हूंदो, को जिन को शैतान तोखे ओॾो कीन थींदो। अने आयत कई सेखारे, इहा आयतुल कुर्सी जेको मूं खे पढ़ी ने सुणाई, सूरह बक़रा जी आयत नंबर 255 है। 3 पारो पां खोलियूं त उन पहले पन्ने मथे इहा आयत लिखी पई है, पां मिणी खे यादि हुअणी खपे। पांखे यादि न वे त राति जो जर पां पिण जे विछाण मथे वञो कि पंहिंजे घर वञो त क़ुरान में न्यारे न्यारे या फ़ोन में न्यारे न्यारे पां पढ़ी अने पोइ सुम्हो, को पण जिन को शैतान पंहिंजो नुक़सान कीन करे सघंदो। ईअं जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न शैतान यफिरु मिनल बैतिल लज़ी तुक़रअ फीही सूरतुल बक़रा, जंहिं पण घर में सूरतुल बक़रा जी तिलावत थिए, जंहिं मकान में जंहिं घर में सूरतुल बक़रा जी तिलावत थिए, उन घर नो शैतान जेको आहे दूर भॼी वञे थो। पंहिंजे घर में शैतान दाख़िल न थी सघे, पंहिंजे घर में जिन शैतान न अची सघे, जेकॾहिं पां सूरतुल बक़रा जी तिलावत कयूं, सॼी सूर जी तिलावत न थिए, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़रअ बिल आयतैन मिन आखिर सूरतिल बक़रा कफ़ताहु, जेको इंसान सूर बक़रा जूं 6 आयतूं पढ़ी लाए, खाली 6 आयतूं, लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, यानो जेकॾहिं कोई इंसान पढ़ी लाए त ई 2 आयतूं उन इंसान लाइ करे घणे आहिनि। रात जो पढ़ी पिन जे घर में दाख़िल थिए, को पण जिन को शैतान उन इंसान जो नुक़सान कीन करे सघंदो। ईअं जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया कई पांखे ज़िक्र सेखारियो आहियूं, उन में जा बकुल कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ई 2 सूरूं जेको वई ई वॾो इलाज आई हर की बीमारीअ जो, हर की मुसीबत जो, अने हर के शैतान ने जिन खां बचे ला करे ई 2 सूरूं जेको आई वॾो इलाज। तंहिंखां सवाइ दुआऊं जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समा, इहा दुआ जेको इंसान पढ़ी लाहींदो, को पण वस्तु जेको आहे उन इंसान जो नुक़सान कीन करे सघंदो। ये हिकिड़ी दुआ जेको पढ़ी लाहींदो, अऊज़ु बिल्लाहि अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़, इहा दुआ जेको इंसान पढ़ी जंहिं जॻह मथे रहंदो, जेसि ताईं उन जॻह मथां रवानो कीन थींदो, उन जॻह मथे इंसान खे को पण वस्तु तकलीफ़ नथी ॾेई सघे। ई दुआऊं पांखे सेखारे में वयूं, ई पांखे हथियार ॾिने में आया जे पां इन हथियारे से बचूं शैतान इन जिने खां,
अने पांखे गारंटी है जे पां में जा 4-6 माण्हू कढंदे कंहिं इंसान खे पण ई सूरूं ई आयतूं ई दुआऊं यादि च न आहिनि। पांखे ख़बर पण न आहे जे ई हथियार पांखे मिलिया आहे। पांखे ख़बर पण न आहे जे पां जिन्ने ने शैतान खां बची सघूं था। पोइ जे जिन चोटी रहियो आहे हुन मौलाना खे बोलायो, हुन मियाँ जी खे बोलायो, फीणा विझी ॾे। अड़े मियाँ जी मौलाना कंहिंखे पण बोलाए जी ज़रूरत न आहे। ऐं पिंड जे कॾहिं ईमान वारा बनो ऐं पिंड जे कॾहिं अमल वारा बनो अने ई सूरूं ने दुआऊं पढ़ो जिन कंहिं में पण ताक़त न आहे जे आजे घर में दाख़िल थी सघे। बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो इंसान जरा रात जो पंहिंजे घरे अचे तो त अल्लाह जो ज़िक्र करे तो। अल्लाह जो ज़िक्र करो है जेकी पण दुआऊं यादि में दुआऊं पढ़े ॿियो कीअं न वे त बिस्मिल्लाह करे ने पिंड जे घर जो दरवाज़ो बंदि करे छॾे। पिंड जे घर में वञे, मकान में, रूम में वञे, खाली बिस्मिल्लाह पढ़ी ने दरवाज़ो बंदि करे छॾे। दुनिया जा मड़े शैतान भेरा थी वञे, दुनिया जा मड़े जिन भेरा थी वञे अने उन दरवाज़े के खोलण चाहिए तो वो दरवाज़ो नथा खोले सघे। खाली बिस्मिल्लाह में अल्लाह ताला एडी बरकत रखे। रात जरा थी थी हिकिड़ो इंसान पंहिंजे घरे अचे तो अल्लाह जो ज़िक्र करे तो तर शैतान जेको आहे उहो ॿिए शैतान खे चए तो जे अॼु हिन घर में रेजो पांखे ठिकाणो की न मिलंदो। हिन माण्हू अल्लाह जो ज़िक्र कए एतिरे शैतान खे उहानो भॼणो पए थो। पोइ हिकिड़ो इंसान जरा मानी खाए तो, खाधो खाए तो, तर बिस्मिल्लाह पढ़े तो तर शैतान चए तो अॼु पांखे हिते खाधे जो पण की न मिलंदो। हिकिड़ो इंसान जरा अचे तो पंहिंजे घरे न बिस्मिल्लाह पढ़े तो, न अल्लाह जो ज़िक्र करे तो, न मानी खाए तर बिस्मिल्लाह पढ़े तो तर शैतान जेको आहे पंहिंजे साथी खे चए तो जे अॼु आंखे रे जो ठिकाणो पण मिली वियो ने अॼु आंखे खाधे जो पण मिली वियो आहे। शैतान खे पां पिन सॾ कयूं था, जिन खे पां पिंड बोलायूं था, पां वटि जेकॾहिं ई ज़िक्र वे, पां वटि ई जेकॾहिं दुआऊं वे, पां वटि जेकॾहिं ई वज़ीफ़ा वे, दुनिया जी कंहिं शैतान ने जिन में ताक़त न आहे जे पंहिंजो नुक़सान करे सघे। मुंहिंजा अज़ीज़ो, जिन शैतान जेको रहियो ई अलॻि अलॻि शक्ल में अचे तो ई पां सो। हिकिड़ो किस्सो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बनियो। हिकिड़ो साहबी उनजी नई नई निकाह थी वई, वो पणजियो हो, नई नई उनजी निकाह थी वई। जंगे खंदक जे मौक़े मथे साहबा किराम जेको हूंदा हुआ उहो ड्यूटीअ मथे हुआ, काफ़िर से जंग चालू वई। उहो साहबी जंहिंजी नई नई शादी थी वई वो क़ाइम बिपोरे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा रजा घुराए ने पंहिंजे घरे वेंदो रहे। हिकिड़ो ॾींहुं बिपोर टाणे रजा घुराए जे आउं मुंहिंजे घरे वञणु चाहियां थो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जो हथियार तूं खणी वञ, तो जो हथियार तूं भेरो खणी वञ। मूंखे ई अंदेशो आहे, ख़ौफ़ आहे जे बनु कुरैज़ा वारा तो मथे हमलो न करे वेझे। उहो रवानो थियो हथियार खणी घरे साम्हूं वञे त घर वारी जेको आहे उहो ॿाहिरि दरवाज़े मथे ऊबी आहे। घर वारी जेको आहे ॿाहिरि दरवाज़े मथे ऊबी आहे। उन साहबीअ खे एतिरी गैरत आ वई जे मुंहिंजी घर वारी ॿाहिरि दरवाज़े मथे कीअं ऊबी आहे, नेज़ो हथ में जो नेज़ो साम्हूं करे ने हंए थी जे मारे वेझा, कोरे मथां मारे वेझा, घर में जा ॿाहिरि कीअं निकिरई। अहिड़ी गैरत पाण में आहे। पंहिंजूं औरतूं सॼो ॻोठु फिरे, पंहिंजूं औरतूं बाज़ारी फिरे, पंहिंजूं औरतूं पंहिंजी रजा वग़ैरह मुल्क फिरे, पाण में कीअं गैरत न आई। उन साहबीअ खे खाली जे मुंहिंजी घर वारी दरवाज़े मथे 12 कुला ऊबी आहे, एतिरी गैरत आ वई जे नेज़ो खणी ने साम्हूं हंए ते जे मारे वेझा त उहो घर वारी चए थी सब्र कर, सब्र कर, पहिरीं तूं घर में दाख़िल थी नियार था खरो जे ऐं 12 निकरी कुला आया। मुंहिंजा दाख़िल थी नियारे थो, विछाण मथे हिकिड़ो वॾो सप जेको आहे फण चाढ़े ने वेठो आहे। विछाण मथे वॾो सप जेको आहे फण चाढ़े ने वेठो आहे। उहो साहबी नेज़ो खणी वञे थो, सप खे हणी ने मारे विझे थो ने पोइ नेज़ो जेको आहे उन नेज़े में उहो सप उंज हयो पियो हो, उंज टंगियो पियो हो अने नेज़े खे खणी ने घर में जेको आहे खोड़े छॾे। उहो सप होॾा तड़पियो पिए ने हेॾा ई साहबी जेको आहे ई तड़पे में चालू थी वियो।
होॾा उहो सभु जेको आहे तड़पियो पे मौत जे मोह में वियो पे अने हेॾा ई साबी पण तड़पी सभु पण मरी वियो न साबी पण शहीद थी वियो। साहबा किराम बयान कई था असांखे त इहा ख़बर न आहे कि उहो सभु पहिरीं मोह कई साबी पहिरीं शहीद थी वियो, ॿिन्ही जी पहिरीं वफ़ात थी। साहबा किराम अची करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर ॾिए था कि अहिड़ो किस्सो वञियो आहे, हीअं जेको साबी वियो उहो शहीद थी वियो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन बिल मदीनति जिन्नन क़द अस्लमू, हिन मदीने में कई जिन्न रहे था जेको इस्लाम क़बूल करे मुसलमान थी विया आहिनि। हिन मदीने में हिन शहर में कई जिन्न रहे था जंहिं इस्लाम क़बूल कयो आहे ने मुसलमान थी करे भिरा रहे था। फ़इज़ा रअयतुम मिन्हु शैआ, त ऐं जेकॾहिं इन्ही जिने मां कंहिंखे ॾिसो कॾहिं सप जी शकल में कॾहिं ॿिए कंहिं शकल में आने घर में अचे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़अज़िनूहु थलाथत अय्याम, 3 ॾींहं સુધી उनखे रेजी ऐं रजा ॾियो। 3 ॾींहं સુધી ऐं उनखे चओ जे हिन घर मां तो निकिरी वेंदो रहो, तो असांखे हैरान ने परेशान न कर। 3 ॾींहं સુધી चओ जेकॾहिं नेक हूंदो खासो हूंदो मुसलमान हूंदो तव्हांजे घर में जा वेंदो रहंदो। 3 ॾींहं पुठियां पण जेकॾहिं आंखे नज़र अचे फ़क़्तुलूहु फ़इन्नमा हुव शैतान, त इनखे मारे विझो, ई शैतान आहे। घर में जेकॾहिं 3 ॾींहं पुठियां पण उहो सप आंखे नज़र अचे त उनखे पोइ मारे विझो, उहो शैतान आहे, पोइ उहा जी ॻाल्हि की न मञंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, जिन्ननि शैतान पंहिंजा नुक़सान कयूं था त पाण फीणा पढ़ायूं था, कंहिं मियाँ जे मौलवीअ खे सॾु कयूं था, कीअं न आहे करिणो, सिर्फ़ु हिकिड़ो ज कमु कयो, सुबुह सांझी आने घर में क़ुर जी तिलावत कयो। सूर बकर जेको रही इन सूर बकर जी ऐं तिलावत कयो ऐं पिंड पढ़ल न आयो, आंजा ॿार बच्चा पढ़ल वे, आंजी को धीअ पढ़ल वे, क घर वारी पढ़ल वे, पुत्र पढ़ल वे, जेको पण पढ़ल वे उनखे चओ सांझे टाणे अची करे पंहिंजे घर में वेही करे क़ुर जी तिलावत करे। जंहिं पण घर में क़ुर जी तिलावत थींदी शैतान जेको आहे उन घर खे छॾे न भॼी वञे थो। न पांखे तकलीफ़ वे त ॿिए कंहिंखे ॿोलाए जी कीअं ज़रूरत न आहे। इंसान जा फीणा ऊ खासा जेको इंसान पिंड मथे विझे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जरा आया, उस्मान बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु, जे मूंखे तकलीफ़ आहे ऐं पूरो कयां त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे तोखे जिते तकलीफ़ आहे उते हथ रख, जिन हंध मथे तोखे तकलीफ़ है उते हथ रख अने पोइ 3 फेरा चओ बिस्मिल्लाह 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 3 फेरा चई करे पोइ 7 फेरा तो ये दुआ पढ़, अऊज़ु बिल्लाहि व कुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व हुवा दिरो। ये दुआ 7 फेरा पढ़ तो जे जिस्म मां हर क़िस्म जी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी। पांखे तकलीफ़ूं आई चे कॾहिं के मथो ॾुखे थो, कॾहिं के पेट ॾुखे थो, कॾहिं ही थी थो, कॾहिं हू थी थो, डिग मूं रिपोर्ट कराया मड़े नॉर्मल है, मौलाना मियाँ जी साहब तकलीफ़ वञे नथी। मुंहिंजा बा ई दुआऊं यादि कयो, ई दुआऊं पिंड मथे पढ़ो, पीणा पिंड मथे विझो, क़ुर जी तिलावत कयो। अल्लाह जे हुक्म से हर क़िस्म जो जिन शैतान आंजा घर छॾे भॼी वेंदो अने आंजा अंग छॾे पण भॼी वेंदो। पण पाण में अमल आहे न, पाण खे हर की वस्तु मुफ़्त खपे थी, सस्ती खपे थी, ॿियो को अची असांखे पीणा विझी ॾे न जिन शैतान भॼे, ई लिखार भॼंदा वरी अचींदा। इन खां बचे लाइ करे ज़रूरी आहे पाण पिंड वटि पण अमल हुअणो खपे। ने हिकिड़ो हुकुम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पण ॾिनो हुयो कि जर सांझी थी वञे तंहिं पुठियां आने ॿारहें बचे के ऐं घर में जा ॿार निकिरण न ॾियो। आंजो वाड़ो आहे, आंजो वरंडो है, आंजो मकान है, उन जे अंदर आजा ॿार बच्चा रहे। ॿार ॻोठ में शहरीअ में सीम में सांझी जो जर टाइम थिए तर आने बच्चे के न छॾियो, कुल्ला न छॾियो, इतले करे न छॾियो जे इन टाइम में शैतान जो कोई ज़मीन में फैली वञे था। सांझी जो जर टाइम में जर सिज उले तो न ऊंदाव थिए तो तर इन ज़मीन में शैतान फैली वञे था। थी सके उनटाणे आंजे कंहिं बच्चे के तकलीफ़ ॾिए, थी सके आंजे कंहिं बच्चे के चोटी रहन आंजे घर में दाख़िल थी वञे, तर सांझी जो टाइम थी त आंजे बच्चे के घर में ॿाहिरि न निकिरण ॾियो, हिफ़ाज़त कयो। ई मड़े शरीयत पाण खे ॾसें
पर कंहिं वस्तु मथे पंहिंजो को अमल न आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण इन वस्तु मथे अमल कयूं, पंहिंजी क़ौम में जा, पंहिंजे ॻोठ में जा, पंहिंजे घर में जा, पंहिंजे जिस्म में जा, हर जॻह मथे शैतान जिन जो कुरिया मड़े छॾे ने भॼी वेंदा। हर क़िस्म जी बीमारीअ खां, तकलीफ़ खां, मुसीबत खां पाण आज़ाद थी वेंदासीं। पर शर्त इहे जे पाण इन मथे अमल कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान के इन हुक्म मथे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान के हर क़िस्म जी शैतान जी शर खां बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन जिन जे नुक़सान खां पाण खे बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के हर क़िस्म जी तकलीफ़ खां, मुसीबत खां, बीमारीअ खां, आफ़त खां बचाए। जेके पाण बीमार आहियूं उन्हनि खे अल्लाह शिफ़ाए कामिला अजला अता फरमाए। जेके मरी विया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र खे कुशा अता फरमाए। जेके परेशान हाल मुसलमान आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन उनकी मदद फरमाए। अल्लाह जैसे पाण खे जियारे तैसे इस्लाम मथे, ईमान मथे जियारे, ने पंहिंजो ख़ात्मो करे, तर ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे करे। आमीन सुम आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बग़य यइदुकुम लअल्लकुम तदक्करून वज़कुरुल्लाह यज़कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।